नाज़िन वगण खां अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं। वगण वेझो तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण जे नतीजे में औरत ऐं ॿिनि ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इंडस हाईवे वटि तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण सबबि औरत ऐं ॿिनि ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में इमदाद अली सोलंकी, अब्दुल सत्तार सोलंकी, जाफ़र अली ऐं आशिक़ सोलंकीअ समेत 7 ॼणा शामिल आहिनि। इतलाह ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे वगण जे रूरल हेल्थ सेंटर पहुचायो, जिते 4 ॼणनि जी हालत गणतीअ जोगी हुअण सबबि लाड़काणे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। वगण वेझो तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण जे नतीजे में औरत ऐं ॿिनि ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जी नासिन खे आगाह कयूं पिया। इंडस हाईवे वटि तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण सबबि औरत ऐं ॿिनि ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में इमदाद अली सोलंकी, अब्दुल सत्तार सोलंकी, जाफ़र अली, आशिक़ सोलंकी समेत 7 ॼणा शामिल आहिनि। अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। इतलाह ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे वगण जे रूरल हेल्थ सेंटर पहुचायो, जिते 4 ॼणनि जी हालत गणतीअ जोगी हुअण करे लाड़काणे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवांखे अफ़सोसनाक ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं। वगण वेझो तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण जे नतीजे में औरत ऐं ॿिनि ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे वटि तेज़ रफ़्तार कार कल्टी थियण सबबि औरत ऐं ॿिनि ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में इमदाद अली सोलंकी, अब्दुल सत्तार सोलंकी, जाफ़र अली ऐं आशिक़ सोलंकीअ समेत 7 ॼणा शामिल आहिनि। वगड़ खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल सत्तार मोगेरी लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल सत्तार, हादसे बाबति आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मां के ॿुधाईंदो आहियां त वगण शहर जे मेन इंडस हाईवे ते मलूक पुनियो लाड़े वटि खौफ़नाक रोड हादसे जे नतीजे में हिकु औरत ऐं 2 मासूम ॿारनि समेत 7 माण्हू ज़ख़्मी थी पिया हुया। ॿुधायो पियो वञे त कराची खां शहदादकोट कुबो सैद खान वेंदड़ कार जो टायर बस्ट थियण सबबि जेका एम्बुलेंस थी ऐं रक्षा खे टकर हणी उहो भित में लॻी, जंहिंजे नतीजे में इमदाद अली पुट पीर मोहम्मद सोलंकी, अब्दुल सत्तार सोलंकी, जाफ़र अली, आशिक़ अली सोलंकी ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया हुया, जिन खे वगण पुलिस खणाए लाड़काणे जे शोबा हादसात मुंतक़िल कयो, जिते जेका आहे उन्हनि जी हालत गणती जोगी हुई। ऐं ॿिए पासे ॿुधायो पियो वञे त हिन खौफ़नाक रोड हादसे में मुसम्मा फारबेली ज़ाल आशिक़ अली सोलंकी ऐं 10 सालनि जी मासूम नींगरी आहे काइनात सोलंकी उहे ज़ख़्मनि जा सूर नसांदे फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु ॿी ॿारड़ी आहे उहा ज़ख़्मी आहे। उन सां गॾु 5 माण्हू ॿिया बि ज़ख़्मी आहिनि, जंहिंजो इलाजु हलंदड़ आहे। होॾां फ़ौती औरत ऐं मासूम नींगरी जो लाश वारस खणाए शहदादकोट रवाना थी विया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी आगाह करण जे लाइ। नाज़िन खे अपडेट कयूं हिकु भेरो ॿीहर वगण वेझो जेको हादसो पेश आयो आहे, कार कल्टी थियण सबबि जेके 7 ॼणा ज़ख़्मी थिया, उन मां हिकु औरत फ़ौत थी वई आहे। फ़ौतुनि जो अंग बची वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं इंडस हाईवे वटि मुसाफ़िर कार कल्टी थियण जे नतीजे में ज़ख़्मी थियल नीगरी काइनात सोलंकी ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में दम धणीअ हवाले करे छॾियो आहे। हादसे में फ़ौतुनि जो अंग बची वियो आहे। फ़ौती नीगरे जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे।